हींअर मूं ॿुधो त MP आहे, पीपल्स पार्टी जो MP आहे। वो तमामु शरीफ़ माण्हू, तमामु जेतिरो चइजे शरीफ़ माण्हू, लॻंदा हुआ मचड़ा। मां सुबुह सवेर कैनिंग थींदी हुई हुन ते, हथु सिधो हथु कर डस 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 हिकु असेंबली में साम्हूं। अस्सलाम वालेकुम। अॼु वरी आबिद शाह हिकिड़ी नई ॻाल्हि सां तव्हां सां मुखातिब आहे। बाबा ॻाल्हि इहा आहे, कंडियारो जंहिंमें जिते असां ज़िंदगी पहिरें दर्जे खां वठी मैट्रिक ताईं असां हुते पढ़ियासीं, ऐं नेचुरली जिथे इंसान प्राइमरी ऐं हाई पढ़ंदो आहे, उन जॻह खे विसारे कोन थो सघे। उन जॻह खे विसारणु तमामु ॾुखियो हूंदो आहे। उहे दोस्त, उहे मुंहिंजा साथी जिन खे कॾहिं कोन था विसारे सघूं। अॼु अगरि तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुधायां थो, छा थियो जो तव्हांखे बदीन में हू बनी वरिती, हिते हुते हूंदा हुआसीं। असांजी शाख आहे पादर शादी सब डिवीज़न में। उते हिकिड़ो एक्सीएन आयो जंहिंजो नालो सरदार शाह। धिके ते आयो चेक करण जे लाइ मिड़ी राउंड ते, ऐं उते मिलियो। मूं हुन खां पुछियो, साईं तव्हां किथां जा आहियो? मूंखे चयईं मां कंडियारे जो आहियां। पुछियो हा कंडियारे जो आहियां। पोइ असां हिनखे वठी वियुसि हुते पाण वटि। मूं चयो साईं ॻाल्हि ॿुध, कंडियारे में त मूं पहिरें दर्जे खां वठी मैट्रिक उते कयो आहे, ऐं उते हिकिड़ो साईं हूंदो हो जेके सिंध क्राइम में 3 महीनो अलाए 3 महीना उनखे उहो सज़ा लॻाई हुई हुननि, जेल। त साईं जेॾीमहिल नवाब शाह खां छुटी आयो त असां शायदि 5 अलाए 6 दर्जे में हुआसीं। त जेॾीमहिल साईं आयो, साईं पाईंदो तुर्की टोपी, साईं आबिद अली शाह तुर्की टोपी कंदा। मूंखे चयो हुनखे कीअं सुञाणी? मुंहिंजे मां हुते रहियो आहियां। चई हो मुंहिंजो बाबा हो, मां हुनजो पुटु आहियां नंढो। हा पोइ त वधीक हुन सां मोहबत मूंखे थी। मुंहिंजी असां हुनजी जेॾीमहिल आयो न आज़ादु थी, असां जेके छोकिरा हुते वञी इहो शहनाइयूं धोल सां हुनजो इस्तक़बाल कयो, जुलूस निकितो कंडियारे में। असीं जेके छोकिरा हुन जॻह नचण वारा नचंदा हुआसीं पिया। उहो साईं हो। ऐं साईं जी जेका आहे न कंडियारे में बादशाही हुई, ऐं तमामु नेक इंसानु हुआ, तमामु नेक। मां पढ़ंदो हुउसि जेॾीमहिल 8 दर्जे में पढ़ंदो हुउसि, त ॿियो हिननि जो ई पुटु हो साईं आफ़ताब शाह। उहो शायदि 9th में या मैट्रिक में हो। बहरहाल उहो असां ॾाढो ख़्यालु कंदो हो। 9th में जॾहिं आयासीं, सरफराज़ शाह ॿियो जेको शायदि इन्हनि मां ई हो, या इन्हनि जेके साईं आबिद अली शाह जे भाउ जो पुटु हो या कंहिंजो। बहरहाल उहो असां क्लास फेलो आहे। हींअर मूं ॿुधो आहे त उहो MP आहे, पीपल्स पार्टी जो MP आहे। उहो तमामु शरीफ़ माण्हू, तमामु जेतिरो चइजे शरीफ़ माण्हू, सम्झे न। त साईं सां वरी पूरी हक़ीक़त कई, साईं इहो असांजो दौरु हो। असां हुन कंडियारे में हीअं पढ़ियासीं। असांजो स्कूल में छा हूंदो त हेडमास्टर असांजो हूंदो हो मारूख मिर्ज़ा। मूं मैट्रिक कई 1967 में। मारूख मिर्ज़ा असांजो हेडमास्टर हूंदो हो। हाणे उनजी इहा सख़्ती उहो कंदो त बाबा गेम पीरियड में हर हालत में अचो। गेम पीरियड खां जंहिं को गेम पीरियड बि न आयो, उन खे लॻंदा हुआ मचड़ा। मां सुबुह सवेर कैनिंग थींदी हुई हुन ते, हथु सिधो हथु कर डस 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 हिकु असेंबली में साम्हूं। असां सां हिकिड़ी अॼु वरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, ॻाल्हि यादि अचे थी यार। इहे त तमामु बहितरीनु हस्तियूं हुयूं, साईं आबिद अली शाह वारा। सभु सैयद जेके आहिनि से तमामु बहितरीनु हुआ।